चूंडजी वियल वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह 8 नवंबर 1962 ते कराची में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल्ला शाह जे घर में पैदा थियो। 2002 में पहिरियों भेरो सूबाई असेंबली जी निशस्त खटी सिंध असेंबली जो मेंबर बणियो, जॾहिं त हुन काइम अली शाह जी काबीना 2008 मां 2016 ताईं मुख़्तलिफ़ वज़ारतूं संभालियूं। सैयद मुराद अली शाह जी ज़िंदगी बाबति पेश आहे फैज़ मरी जी हीअ रिपोर्ट। टियों भेरो चूंडियल वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह 8 नवंबर 1962 ते कराची में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जे घर में पैदा थियो। सैयद मुराद अली शाह शुरुआती तालीम सेंट पैट्रिक्स हाई स्कूल मां हासिल कई। हुन 1993 में अमेरिका जी स्टैंडफोर्ड यूनिवर्सिटी मां इकोनॉमिक शोबे में MSc जी डिग्री हासिल कई। हुन इंजीनियर जी हैसियत सां अमली ज़िंदगी जी शुरुआत कई। सैयद मुराद अली शाह 1986 में हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में असिस्टेंट इंजीनियर थियो। उन खां पोइ 1986 खां वठी 1999 ईस्वीअ ताईं वापडा में जूनियर इंजीनियर रहियो। 1990 में सैयद मुराद अली शाह पोर्ट कासिम में एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर रहियो। सैयद मुराद अली शाह जी सियासी तरबियत संदसि वालिद सैयद अब्दुल्ला शाह कई। 2002 वारी चूंडनि में सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो ऐं 2008 वारी चूंडनि में ॿियो भेरो MPA चूंडजण बैदि नाणे रेवेन्यू ऐं आपाशी खातनि जो वज़ीर रहियो। 2013 वारी चूंडनि में कामयाबी खां पोइ सुप्रीम कोर्ट मिटी शोहरत जे बुनियाद ते संदसि मेंबरशिप ख़तम कई, पर संदसि लियाकत खे ॾिसी खे सिंध जे वॾे वज़ीर जो नाणे खाते बाबति सलाहकार मुक़ररु कयो वियो, जॾहिं त हिन काइम अली शाह जी काबीना में 2008 खां 2016 ताईं मुख़्तलिफ़ वज़ारतूं संभालियूं। मुराद अली शाह 2016 में पहिरियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर बणियो। अगस्त 2018 में हिकु भेरो ॿीहर सिंध जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो, जॾहिं त 2024 में टियों भेरो सैयद मुराद अली शाह सिंध जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे।